لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبي وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. واعبد الله مخلصا له الدين ألا لله دين الخالص. صدق الله مولانا العلي العظيم. मुसलमान भाइयों, अल्लाह ताला जल्ल जलालहू जल्ल शानो शाह असां खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, वरी ईमान सां लाडाणो नसीब फरमाए। दुनिया में मदीने वाले साईं जी फरमा बरदारी में जियारे, मरण महल मदीने वाले मीर जो कलमो ऐं ज़ियारत नसीब फरमाए। आमीन। असीं अल्लाह जो शुक्र आहे मुसलमान आहियूं। असां मदीने वाले साईं जे मथां ईमान आंदो आहे। हिक मोमिन हुजण जे नाते ज़रूरी आहे त असां पंहिंजे नबी जी फर्मा बरदारी कयूं। नबी सरदार जेको असांखे हुकुम ॾिनो आहे उहो मञणु फर्ज़ आहे। जंहिं ॻाल्हि खां रोकियो आहे उन खां रुकिजी वञणु लाज़िम आहे। ऐं सुहिणे नबी जो कुझु उम्मत खे फरमायो आहे उहो असांजे फ़ाइदे में, असांजे भलाई आहे। कुछ मदीने वाले साईं जा फरमान अज तव्हांखे अर्ज़ करणु चाहियां थो। दिल में इहो पक्को इरादो कयो त इंशाअल्लाह जेको हुकुम हबीब जो मिलंदो उन ते अमल कंदासीं। कहिड़ा कहिड़ा अमल कंदो? हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, मुस्नद अहमद में, सुनन नसाई में, मुस्नद अल-बज़ार में। आक़ाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सलासतुन हर्रमल्लाहु तबारक व तआला अलैहिमुल जन्नह। टे बदबख्त अहिड़ा आहिनि जिन ते अल्लाह ताला जन्नत हराम करे छॾी। कॾहिं उहे जन्नत में न वेंदा। टे माण्हू हराम आहे जे मथां जन्नत में वञण, अल्लाह ताला ख़ुद हराम करे छॾियो। छा थी पई? टे माण्हू जन्नत में दाख़िल न थींदा। मुदमिनुल ख़म्र, पहिरियों उहो बदनसीब जेको शराबी आहे, शराब जो आदी आहे, शराब जो मवाली आहे। इदमान शराब जे मथां हिकिड़ो कॾहिं कॾहिं पीए थो, संगत में अची वियो, कॾहिं पीतई। हिकिड़ो माण्हू आहे जेको न पीए त उनखे करार न अचे। इहो मवाली, इहो शराब ते हमेशगी करण वारो हराम आहे, इनखे जन्नत में दाख़िल थियण। भला ॿियो माण्हू जेको पीउ माउ जो बेफ़रमान आहे, अबे खे रंजाए, अमड़ खे रुसाए, उन्हनि जी दिलि दुखाए, उन्हनि खे ईज़ाए,
उन्हनि खे तकलीफ़ पहुचाए पंहिंजे ज़बान जे ज़रिए या पंहिंजे अमल जे ज़रिए पीउ मां जी दिल दुखाइण वारे ते जन्नत अल्लाह ताला हराम करे छॾी। वदयूस ऐं टे नंबर ते जेको बेगैरत माण्हू इहो जन्नत में दाख़िल न थींदो। الديوث الذي يقر في أهله الخبث दयूस उनखे चइबो आहे जेको पंहिंजे नंगनि पंहिंजे बच्चनि पंहिंजे घर वारनि में बेहयाई बर्दाश्त करे। गैरतमंद हूंदो आहे उन्हनि जी घरवारी कंहिंसां ॻाल्हाए या केॾे निहारे त उनखे गैरत में दिल उनजी बर्दाश्त करे न सघंदी आहे। पर हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको घर में केरु आयो केरु वियो उन ते उनखे गैरत नथी अचे। साईं फरमाइनि था इहो दयूस आहे, इहो बेगैरत आहे, इहो कॾहिं बि जन्नत में न वेंदो। जन्नत इन ते रब हराम करे छॾियो। पहिरियों शराबी, ॿियो पीउ मां जो न फरमान, टियों बेगैरत। ये टे माण्हू आहिनि जिन ते अल्लाह ताला जन्नत हराम करे छॾी। अल्लाह करीम शल हर मुसलमान खे इन्हनि टिनी बुराइयुनि खां बचाए। ॿी हदीस पाक में आहे, इमाम तबरानी मुअज्जम सगीर में रिवायत आंदी है, युरा रीहुल जन्नत में मसीरत 500 आम। जन्नत की खुशबू 500 साल परे का सिगजण में ईंदी। सुठो अतुर सुठी सेंट माण्हू लॻाईंदो आहे न उनजी खुशबू परे ताईं पकड़ींदी आहे। सुठो अतुर मखे को माण्हू मस्जिद में अचे सॼी मस्जिद खुशबूदार थी वेंदी आहे। जन्नत के 8 दरवाजा आहिनि। घणा? जन्नत के 8 दरवाजा आहिनि। दर बंदि हूंदा, जॾहिं दर खुलंदो त उनजी खुशबू जो निकिरंदी त 500 सालनि जे पंध ताईं सुराण महसूस। 500 सालनि जो पंध बेहश्त जी खुशबू महसूस थींदी। साईं फरमाइनि था टे माण्हू अहिड़ा अथव जे जन्नत में वेंदा त न पर उनखे जन्नत जी खुशबू बि न मिलंदी। दाख़िल थियणु जन्नत में वञणु उहा त वॾी ॻाल्हि आहे, पर जेका खुशबू 500 सालनि जे पंध ते सिंगजण में ईंदी, इहा खुशबू में इन्हनि टिनि बदबख्तनि खे नसीब न थींदी। इहे जेके टे आहिनि इन्हनि मां ॿ त उहे साॻिया आहिनि जेके पहिरीं हदीस में आया, हिकिड़ो वधीक इज़ाफ़ी आहे। कहिड़ा? साईं फरमाइनि था मन्नानुन बिअमलिही, पंहिंजे अमल जे ज़रिए माण्हुनि ते थोरा थपींदड़, कंहिंसां चङाई करे एहसान करे पोइ उनखे अखियुनि में काठियूं हणण वारो, एहसान जताइण वारो, थोरा ॻणाइण वारो। मिसाल, मूंखे उञ लॻी हुई, तव्हां मूंखे पाणी पीआरियो। हाणे सॼी उमिरि जिते मां अचां चवंदा हुआ साईं खे त पाणी मूं पीआरियो, साईं गुज़ारो, साईं खे पाणी मूं पीआरियो। मूंखे दिलि खे ॾुख थींदो हुयसि, पाणी त पीआरी पर हिन मूंखे माण्हुनि में ख़्वार करे मारियो। जी कंहिंखे तव्हां कपिड़ो वठी ॾिनो, कंहिंखे तव्हां मारड़ी खाराई, कंहिंखे चांहि पीआरी, कंहिंखे कर्ज़ ॾिनो, कंहिंजे ॾुख जे वक़्त में तव्हां हुनजी मदद कई। उहो सुठो अमल हो, सुठी ॻाल्हि हुई जेका तव्हां कई,
पर उन जो मकसद यो ना है कि तव्हां उन खे वो जताईंदा रहो ॼाणाईंदा रहो त मूं सां ही कयो मूं तो सां ही चङाई कई मूं तो सां ही भलाई कई साईं फरमाइनि था इहो जेको ॿियनि ते थोरा थपण वारो आहे न इहो जन्नत में दाख़िल त न थींदो पर जन्नत जी ख़ुशबू बि हिनखे वसे छा असां में इहा बीमारी कोन्हे वेंदा न कचहरी में पोइ मुछ खे वकड़ ॾेई चवंदा फलाणे सां मूं ईअं कयो फलाणे सां मूं ई चङाई कई फलाणे सां या रूबरू चवंदा शर्म नथो अचे मां तोसां हीअं पेर भरिया मूं तोखे ही शइ ॾिनी मूं तुंहिंजी ही मदद कई तूं हीअं थो करीं हाणे इन चवण सां उनजो अजुर ऐं सवाब उहो त बिल्कुलु ख़तम थी वियो थोरे थपण सां अजुर सवाब नेकी उहा त ख़तम थी वई पर कुटलंदो उनजे मथां गुनाह चढ़ियो गुनाह बि अहिड़ो जो उनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब चोर चोरी करे धाड़े धाड़ो हणे सज़ा मिलंदसि मोचड़ा खाईंदो सज़ा काटींदो पर आख़िर छुटी वेंदो जन्नत पर ही बदबख्त जेको माण्हू खे थोरा थपींदो आहे मदीने वारो मीर फरमाए थो इनखे जन्नत जी ख़ुशबू बि नसीब न थी सघे हाणे इहा बीमारी असांजे मुआशरे में आम थी वई आहे वेंदा आहिनि फ़ख्रिया चार माण्हू गॾु थींदा त पोइ फ़ख्रिया अंदाज़ में चवंदा फलाणे सां मूं हीअं कयो फलाणे सां मूं हीअं कयो फलाणे सां हीअं कयो यादि रखो इहो मनान इहो थोरा थपण वारो इहो ॿियनि खे एहसान जताइण वारो अल्लाह खे बिल्कुलु पसंदि न आहे ऐं इहो उन खाते में अथव जंहिंमें शराबी आहे इहो माण्हू तव्हां हिनखे मामूली ॻाल्हि सम्झो था पर साईं फरमाइनि था हिकिड़ो इहो माण्हू जेके जन्नत जी ख़ुशबू नसीब न थींदी ॿियो भला पीउ मां जो नाफ़रमान पीउ मां खे ईज़ाईंदड़ पीउ मां जी दिलि ॾुखाईंदड़ इनखे जन्नत जी ख़ुशबू नसीब न थी सघंदी ऐं टियों वला मुदमिन ख़म्रिन शराब नशे ते हमेशगी करण वारो ये टई हिकड़े खाते में अथव हिकड़ी कतार में हिकिड़ो थोरा थपींदड़ ॿियो शराबी टियों पीउ मां जो नाफ़रमान याद बीहंदी आहे ॻाल्हि विसारे ये टे माण्हू हिकड़ी लिस्ट में हिकड़ी कतार में शराबी पीउ मां जो नाफ़रमान ऐं थोरा थपण वारो ये अहिड़ा टे बदबख्त आहिनि जिन खे जन्नत जी ख़ुशबू बि रब नसीब न ऐं ॿी रिवायत आहे हज़रत अम्मार बिन यासिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे सोने हबीब फरमायो त सलासतुन ला यदखुलूनल जन्नत अबदा टे माण्हू अहिड़ा आहिनि जेके कॾहिं बि जन्नत में न वेंदा कॾहिं बि जन्नत में उहे दाख़िल न थींदा मूं पहिरीं तव्हांखे अर्ज़ु कयो न त हिकिड़ो धाड़ेला चोर आहे मोचड़ा खाई सज़ा काटे आख़िर जन्नत में वेंदो पर टे माण्हू अहिड़ा आहिनि जेके मदीने वारो साईं थो फरमाए कॾहिं बि इहे जन्नत में वेंदा ई न छो त अलाह ताला पाण ते लाज़िम करे छॾियो आहे त हिन टिनि खे जन्नत न मिलंदी कहिड़ा अदयूस पहिरियों बेदिल जेको पहिरीं रिवायत में आयो ऐं ॿियो अर्रजुलतु मिनन निसा
ज़ालुन मजा उहा ज़ाल जेका मर्दन सां मुशाबिहत करे, मर्दन मां उहो मर्द जेको मायुनि सां मुशाबिहत करे। अलाह साईं जेका जिन्स जोड़ी आहे तव्हांखे रब मर्द कयो आहे जी, कहिड़ी अलाह जी नेमत आहे, मर्द आहियो, मर्द थी रहो। पर जंहिंखे रब ज़ाल ठाहियो आहे, ज़ाल बि हिकिड़ो एज़ाज़ आहे। ज़ाल दुनिया जी माउ आहे, दुनिया जे जहान जो निज़ाम अमड़ बीजल सां। या जे बच्चा न ॼणे त जहान कीअं हलंदो? अम्मा जो पंहिंजो मक़ाम आहे, औरत जो पंहिंजो मक़ाम आहे, मर्द जो पंहिंजो मक़ाम आहे। पर कनि माण्हुनि खे वरी हर भरू इहो खोट पिटाई हूंदी आहे दिमाग़ में। मर्द थी करे ज़ालाणो रूप इख्तियार कंदो। हाणे अॼुकल्ह हिकिड़ा नात ख़ान निकिता आहिनि, मायुनि वारा कपिड़ा पाए स्टेज ते बीठा आहिनि। मायुनि वारा शादी थींदी त माईअ जो जेको रो आहे उहो घोट खे पाराईंदा, बोछण जेके ज़रींदा आहिनि। वरी माईअ खे मर्द वारो अजरक पाराईंदा। माना किसो ई उबतो, मर्द जो लिबास माई खे, माई जो लिबास मर्द खे। या सिंधियुनि जी सकाफ़त सकाफ़त न आहे, बुरी रस्म चओ या बुरी रस्म। हिकिड़ो माण्हू हो ॻाल्हाईंदो मायुनि वांगुरु, अचां थी वञा थी खावां थी पीआं थी, चूड़ा पाए ऐं छोकिरियुनि खे छोकिराणा लटा पाइण जो ताम जाम आहे। कंहिंखे औलाद नथो थिए या छोकिरियूं थियूं थियनि, पोइ उनखे पुटाणो लिबास पाराईंदा, कलर ऐं छोकिरनि जो लिबास। यादि रखो मदीने वारे साईं फरमाए त इहो माण्हू जन्नत में दाख़िल न थींदो। मर्द थी ज़ालुनि सां मुशाबिहत करे ऐं ज़ाल थी करे वरी मर्दनि सां मुशाबिहत। जेका जिन्स रब जोड़ी आहे उहे रहो। ओभर जे हिकिड़े मुल्क में मां वियुसि, मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठा हिकिड़ा मर्द पाण खे ऑपरेशन करे मायूं बणाए छॾियूं। मर्द अॼुकल्ह सर्जरी थिए थी, उन मर्द बाक़ाइदा सां हिते छातियूं ऐं हेठों बि ओॾो कम वठाए। सिर्फ बेहयाई जी ॻाल्हि। ॾिसो न 1500 साल अॻु में मुंहिंजे लॼपाल नबी खे ख़बर हुई त मुंहिंजी उम्मत में हीअं बि थींदो। हुज़ूर जब फरमाए विया। हल उन दौर में माण्हू इहो तसवर बि कोन कंदा हूंदा त को मर्द ईअं ऑपरेशन करे पाण खे माई बणाईंदो। तव्हांखे हैरत जहिड़ी ॻाल्हि ॿुधायां त हिकिड़े माण्हू ऑपरेशन करे पाण खे कुतो बणायो। यूट्यूब ते मूं हुनजी वीडियो ॾिठी आहे। कुतो पाण खे बणायो, कुतनि वांगुरु लिबास, उहो जेको खल भुज कुतनि वारा हले, उहो कुतनि वारो कंदो अचे। जे मूंखे कुतनि सां प्यारा कुता वणंदा आहिनि, इन करे मां पाण खे कुतो ॾिनो। ऐं मदीने वारे साईं फरमाए त मन कुतिल फी गैर ज़िय्यिही फदमुहु हद्रुन। जेको पंहिंजी शबीह, पंहिंजी जेका हेत आहे उहा मटाए ॿी सूरत में अचे, उनखे मारे छॾियो त उनजो कुतो माफ़ आहे। माण्हू आहे पाण खे कुतो बणाए उनखे क़त्ल करे छॾे त उन ते को बि ॾोह न आहे। हालांकि इंसान खे क़त्ल करणु त वॾी ॻाल्हि आहे, भली काफ़िर हुजे या मुस्लमान हुजे, माण्हू जो क़त्ल करणु उनजो वॾो ॾोह आहे। पर हिकिड़े माण्हू पाण खे कुतो बणाए छॾियो, उनखे जे मारे कंहिं विधो न, उनजो दमु हथु, इनजो ॾोह माफ़, इनजो खून जेको आहे सुराए कयो। मदीने वारे साईं फरमायो त जेको
माण्हू पंहिंजी मर्द थी ज़ाल बणिजे, ज़ालाणा लटा कपड़ा सूरत हेयत गुफ्तार किरदार ज़ालाणो बणाए इहो जन्नत में दाख़िल हाणे वॾियूं ॻाल्हियूं ॿुधा असांखे बचायो आहे बाक़ी कॾहिं कॾहिं थोरो थोरो असां में बि अची थो वञे जीअं ॿुधायो मां शादी में मर्द खे ज़नानी पोती पाराईंदा आहिनि तव्हां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचंदव पक था चओ जी अलाह तौफ़ीक़ ॾींदो ऐं इहे जेके टे माण्हू आहिनि जेके कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदा पहिरियों त इहो आहे जंहिंजो ॿुधायोमांव ऐं ॿियो साईं फरमाईंदा दयूस बेग़ैरत ऐं टियों मुदमिनुल ख़म्र शराब ते हमेशगी करण वारो शराबी मवाली मदीने वारे वीर फरमायो त 15 शाबान जी रात ईंदी आहे न मग़फ़िरत ऐं बख़्शिश आम माफ़ी मिलंदी आम कॾहिं कॾहिं सरकार ऐलान कंदी आहे त बाबा दाड़े में आम माफ़ी हथियार फिटा कयो थाणे में अचो पेश पोइ तव्हांखे माफ़ी आहे तव्हांजे केस जेतिरा 100 केस आहिनि सभु माफ़ी भई तव्हां ॾोहारी आहियो धाड़ा आहियो खुरू कयव क़त्ल कयव छा बि कयव पर सरकार आम ऐलान माफ़ी जो कयो आहे तव्हां अचो हथियार फिटा कयो अॻिते ॾोह खां तोबा ताइब थी वञो अॻिते ॾोह न कंदव तव्हांखे सरकार जी तरफ़ां माफ़ी केस जेके आहिनि उनखे मधियणो थींदो आहे कॾहिं कॾहिं गवर्नमेंट माफ़ी ॾींदी आहे 15 शाबान ते असांजो रब्बु करीम आम माफ़ी ॾींदो आहे 15 शाबान जी रात मालिक करीम ऐलान फरमाईंदो आहे जहिड़ा बि ॾोह कया अथव जेकी बि गंदायूं बुरायूं बेलायूं जेकी बि तव्हां में गुनाह आहिनि बस अचो मुंहिंजे दर ते मूंखां माफ़ी वठो बख़्श दो ईअं पाक कंदो माव जे हुन ॾींहुं हुयो जंहिं ॾींहुं मां जे पेटा जा इहा राति भलोड़ा मथे महीने में अचे पई ॻाल्हाईंदो तव्हांखे दावत ॾियां थो इहा राति जे गॾिजी मल्हाईंदासीं दिलबर आबाद मोरे में पूरी राति नफ़िल थींदा सलात तस्बीह थींदी इज्तिमाई दुआ थींदी उनमें ज़रूर शरीक ॾिसो इहा राति आहे जंहिंमें आम माफ़ी मिले थी पर मदीने वारे साईं फरमायो त पीउ मां जो नाफ़रमान ऐं शराब ते हमेशगी करण वारो इन्हनि ॿिन्ही खे अलाह ताला बख़्श न कंदो 15 शाबान जी राति ते बि इन्हनि खे माफ़ी सो जेकॾहिं कंहिंखे इहा बीमारी आहे त इन राति अचण खां अॻु में ई तौबा ताइब थी बख़्शिश वठी पाण खे आजो करे त जीअं माफ़ी जो हक़दार बणिजी सघे ॻाल्हि सम्झी मदीने वारे साईं फरमाया इज्तनिबुल ख़म्र फइन्नहा मिफ्ताह कुल्ल शर शराब खां बचो जो त इहा सभिनी गुनाहनि जी कुंजी आहे दर बंदि हूंदो आहे तालो लॻियल हूंदो आहे न माण्हू ॿाहिरि बीठो आहे सीउ आहे गर्मी आहे काढ़ो आहे या ॾखणी आहे दर बंदि आहे काॾे वञे कुंजी हथ अची वई त माण्हू अंदरि किरी पवंदो माण्हू गुनाहनि खां बचे थो पर जेॾी महिल उनखे शराब पीए थो त उनखे गुनाहनि जी चाबी हथ अची वई उन ते जेके बंदि थियल गुनाह उहे खुली पवंदा ॻाल्हि सम्झो था हिकिड़ो शख्स हो क़ौम बनी इसराइल में शैतान उन सां वॾा वस कया त
इनके गुनाह कराया औरतूं पेश कई पर निहारियो बि न क़त्ल जे लाइ आमादो कई पर मां क़त्ल कीअं थो करे सघां हर गुनाह उन ते पेश कई शैतान पर हर गुनाह खां उहो बचंदो रहियो पोइ उनखे शराब पियारी जेॾीमहिल शराब पीतई त उन नशे जे आलम में पाड़े वारे जे घर घिड़ी वियो ज़ाल मुड़ुस पाण में हिकिड़े बिस्तर ते सुतल हुया उन मुड़ुस खे चई उथ तुंहिंजे घर वारी सां मां आरामी थींदुसि हुन मुज़ाहिमत कई त तलवार खणी उन खे मुड़ुस खे क़त्ल कई ॿार रुनो उन ॿार खे मारी उन औरत सां बदकिरदारी कई कारो मुंहुं कई जेकी कम न करे सघियो हुन सॼी ज़िंदगी शराब जे करे वो क़त्ल बि कयई ज़िना बि कयई बेहयाई बि कयई ॿार बि मारी जेको न करणो हो सो सभु करे चुको मदीने वारे साईं फरमायो त इज्तनिबुल ख़म्र फइन्नहा मिफ्ताहु कुल्ल शर ज़िना खां इन शराब खां बचो छो त शराब हर गुनाह जी कुंजी हर बुराई जी कुंजी हर बेहयाई जी कुंजी ऐं शराब खे उम्मुल ख़बाइस यानी सभिनी ख़बीस शयुनि जी मां सभिनी ख़बीस शयुनि जी पाड़ सभिनी गुनाहनि सभिनी गंदाइनि जी जड़ बुनियाद शराब दुबई में हिकिड़ो माण्हू पियो मूंसां ॻाल्हि करे चई तूं सिंध जो हिकिड़ो सियासतदान आयो 500 जे दिरहमनि जूं इहे सथियूं खणी आयो 500 दिरहम हितों असांजो मां सम्झां थो पंहिंजो 500 दिरहमनि जा हिन वक़्त में 50-60 हज़ार थी वञनि या 45,000 थियनि जी 50 थिया त 50,000 थी वञनि न चई हीअं सथियूं खणी आयो पोइ रन ॻाए पई उन जे मथां 500 जो नोट हीअं उछलाए जेॾीमहिल इहे ढेर हुजनि उहे उन औरत जे मथां उछलायूं नशे जे आलम में हुजे नशे में पोइ जेॾीमहिल वेठो कुर्सी ते जी मां पासे में वेठो सां चयोमांसि असांजे सिंध में गुरबत आहे मिसकीन आहिनि ग़रीब आहिनि वीचारा हिकिड़ो वेलो मानी खाइनि था ॿियो वेलो बुख ते वेठा आहिनि हेतिरा पैसा करोड़े रुपया तो हिकिड़ी रन जे मथां लुटाए छॾिया आहिनि उते बि ग़रीब आहिनि पोइ कंहिं मिसकीन कंहिं ग़रीब जी मदद करी आहे त मुंहिंजे पासे में जेको ॿियो मुंहिंजो साथी हो मूंखे वठी वियो उन मजलिस में उनखे त चवंदा हे कहिड़ो माण्हू वठी आयो भेण तबियत ई न ख़राब करे छॾी ग़रीबनि जो असां ठीको कयो आहे छा ग़रीबनि त हुनखे अलाह ॾींदो न असां हुननि जो ठीको कयो आहे छा हितों करप्शन करे ग़रीबनि जो रत रोड़े मिसकीननि जा हुकूमत जा पैसा इहे वरी ईअं लुटाइनि था मदीने वारे साईं फरमायो त इहो शराब पीअण वारो इन माण्हू खे कॾहिं बि जन्नत में दाख़िला न मिलंदी ऐं सोने हबीब फरमाए जेॾीमहिल को माण्हू नशो करे थो न हाणे इहा ॻाल्हि शराब जी हुई पर आम नशो जेको आहे कहिड़ो बि नशो चर्स भंग अफ़ीम ॾोडी हीरोइन सभु नशो आहे सरकार फरमाए त जेको नशो करे थो ओॾीमहिल उनजो ईमान ईअं फुरिजी थो वञे जीअं माण्हू बदन खां कमीस लाहे वठे जे बदन जी कमीस लाहे वठिजे जिस्म उघाड़ो थी पवे ईअं उनजो ईमान मलाइक फुरे वठे ऐं साईं फरमाए त उन नशे जी हालत में अगरि मरी वियो बेईमान थी मरी वियो
ठटे में ॾिस ठटे जे हिकिड़े शहर में मूंसां ॻाल्हि कयूं त वॾो ज़मीनदार हो, 100 एकड़ ज़मीन अथसि, हिकिड़ो ई पुटु हुयुसि, दादुला ॿार या चरिया या खरिया, पैसो जाम ऐं उन्हनि ते रंड रोक कोन, वॾेरनि जा अमीरनि जा ॿार केरु उनखे केरु चवे पीउ मां उन्हनि खे कोन चवनि दादुला आहिनि, यारियूं उन्हनि जूं पुछड़ियूं, संगती उन्हनि जा बदकिरदार, कि नशे में शराब पी नशो करे हीअं निकितो, रोड हाईवे रोड वञे थो न, ट्रालो अचे पियो, होच तो हुनजे हेठो मची वियो, मरी वियो नशे जी हालत। ऐं मदीने वारे साईं फरमाए त इहो जेको नशे जी हालत में मरी वियो बेईमान थी वियो। अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह। ऐं हज़रत हुज़ैफा बिन यमान रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, मदीने वाले साईं फरमायो अल खम्र जिमाउल इस्म, शराब बुरायुनि बेहयायुनि गंदायुनि जो मजमूओ आहे। हिकिड़ो गुनाह हूंदो आहे, चोरी हिकिड़ो गुनाह आहे, नशो जो धाड़ो हणणु हिकिड़ो गुनाह आहे, क़त्ल करणु हिकिड़ो गुनाह आहे, पर नशो मजमूओ आहे गुनाह। सम्झो था, जीअं मिसाल हिकिड़ी कुंजी हूंदी आहे, हिकिड़ी कुंजी आहे, पर हे कुंज जो छुपो आहे, केतिरियूं हिन में कुंजियूं आहिनि, ॿिया सभु गुनाह हिकिड़ी कुंजी आहिनि, पर शराब कुंजुनि गुनाहनि जूं कुंजुनि जो ॼण मजमूओ आहे। तव्हां सम्झी ॻाल्हि। ऐं मदीने वारे मीर फरमायो वन्निसा हबाइलु शैतान, औरतूं शैतान जूं रस्सियूं आहिनि, औरतूं शैतान जूं रस्सियूं आहिनि, औरतूं शैतान जूं, औरतूं शैतान जूं। चोर जेॾी महिल पराओ ढगो पकड़ींदो आहे न, उनखे रस्सी विझंदो आहे, रस्सी में काबू करे पोइ उनखे चोरी करे वेंदो आहे। शैतान जॾहिं कंहिंखे गुमराह करणु चाहींदो आहे त उनजी रस्सी औरत आहे। औरत जे ज़रिए बेहयाई गंदाई जे ज़रिए शैतान उनखे बरगलाईंदो आहे, दोज़ख ॾे छिकींदो आहे, जहन्नम ॾे वठी वेंदो आहे। उनजी रस्सी कहिड़ी आहे? पराई औरत खे ॾिसणु हराम आहे, पराई औरत खे निहारणु हराम आहे। तव्हां ईअं न चओ त मां फ़क़ीर आहियां, मां पोड़ो आहियां, मूंखे को ख़ौफ़ ख़तरो कोन्हे, इएं कोन्हे। शैतान थो चवे, इब्लीस चयो कि अल्लाह जे वलीअ खे त जेकॾहिं बीबी राबिया बसरी हुजे शागिर्दियाणी, इमाम हसन बसरी हुजे उस्ताद, बैतुल्लाह में अंदर वेही कुरान पढ़नि, उस्ताद केरु हुजे? इमाम हसन बसरी। शागिर्दियाणी केरु हुजे? बीबी राबिया बसरी। पढ़नि छा? कुरान। पढ़नि किथे? काबे जे अंदर। शैतान चयो त मां इन्हनि जी बि तक़वा जो रोज़ो खणी छॾींदुमि। ओ मां व शुमा कहिड़े कतार में आहियूं, असांजो कहिड़ो हाल थींदो? मिठा पराई औरत खे ॾिसणु, जेको पराई औरत खे निहारे थो न, जहन्नम जी बाहि जो शीहो पघराए हुनजे अखियुनि में पलटियो वेंदो। पराई औरत जो गुफ़्तगू ॿुधे थो, दोज़ख जी बाहि में पघरियल शीहो हुनजे कननि में पलटियो वेंदो। ऐं
गुनाह जो आगाज़ अखियुनि खां थींदो आहे, पर इहा औरत खे ॾिठई उहा सूरत अंदर में वेहंदी, पोइ निमाज़ पढ़ंदो त निमाज़ में उहो तसवर ईंदो, ज़िक्र में वेहंदो उहो तसवर ईंदो। उन जे पहिरीं ॻाल्हि इहा उनखे दुआ जी तौफ़ीक़ फुरिजी वेंदी, दुआ ऐं मुनाजात जी लज़्ज़त फुरिजी वेंदी, इबादत जो मज़ो फुरिजी वेंदो, ज़िक्र फ़िक्र जी उन खां तौफ़ीक़ सलब थी वेंदी। तहजुद गुज़ारा पराई रन खे ॾिठई, तहजुद उन खां फुरिजी वेंदो, ज़िक्र उन खां फुरिजी वेंदो, रात जो जागण उन खां फुरिजी वेंदो। उहो बेहयाई वारो इंसान अल्लाह जे बंदगी खां महरूम रहिजी वेंदो। इहो आगाज़ थींदो आहे जंहिंसां शैतान उनखे गुनाहनि ॾे वठी वेंदो। मदीने वारे मीर फरमायो वनिसा हबाइल शैतान, औरतूं शैतान जूं रस्सियूं आहिनि। वहुब्बु दुनिया रअस कुल्लु ख़तीया। मदीने वारो साईं तो फरमाए त दुनिया जी मुहब्बत सभिनी गुनाहनि जी पाड़, सभिनी गुनाहनि जी पाड़ छा आहे? थकिजी पिया आहियो? ये थधि तीअं अधु। ॾिसो हिकिड़ो वण बीठो आहे, हिकिड़ो वण बीठो आहे, उन वण जो थोड़ो आहे, उन में 8-10 वॾियूं टारियूं आहिनि, वरी उन में सॼियूं टारियूं त खोड़ आहे, लानूं टारियूं शाखूं पन घणा आहिनि। उन वण जी छांव आहे, उन में आखेरड़ा ठाहे पखी वेठा आहिनि, उन वण ते पखी पखण जानवर जीत इंसान बकरियूं टिकरियूं छांव में वेहनि था। इहो सॼो वण बीठो आहे, पर छा ते बीठो आहे? छा ते बीठो आहे? पाड़। पाड़ पटिजी वञेसि त वण न बीहंदो, वण बीह न सघंदो। बेटा जो साईं फरमाए त वढे वण जुदा कया नई धरियाऊं धार, तन सुकन कहिड़ी सार त के उठा मींहं मलीर ते। पाड़ कटियल हुजे, मलीर ते मींहं वसनि, बरसातूं अचनि, फोटाड़े जी मुद अचे, हर पासे सावक थी वञे, पर जे वण जी पाड़ पटियल उहो सुको ई सुको पियो हूंदो त सुकन कहिड़ी सार त के उठा मींहं मलीर ते। पाड़ आहे त थुड़ब आहे, पाड़ आहे त टारियूं शाखूं लामूं पन मेवा पूर छांव आखेरा सभु कुझु आहे पाड़ सां। हर गुनाह जेकी दुनिया में थियनि था, इन जो बुनियाद इन्हनि जी पाड़ दुनिया जी मुहब्बत आहे, पैसे जो प्यार, दुनिया जी मुहब्बत। जॾहिं दिलि में दुनिया जी मुहब्बत ईंदी आहे न, हाणे 5000 आहिनि, चवंदो कीअं 5 लख कयां, पोइ रिश्वत वठंदो, चोरी कंदो, शराब पीअंदो, बेहयाई जा कम कंदो। दुनिया जी मुहब्बत उनखे 1000 गुनाहनि में विझंदी, पर जे दुनिया जी मुहब्बत जी पाड़ अंदर मां निकिरी वञे त मुल्क मली थी वञे, गुनाहनि खां ई बची पियो। ॻाल्हि तव्हां ताईं पहुती हले कोन पहुती आई? असां मदरसे में पढ़ंदासीं, उस्ताद हूंदो त ॻाल्हि सम्झाए पोइ चवंदो आई हासी आई, पोइ अॻिते हलंदो, जेसीं पुछंदो आई, पोइ असांजो न आई त पोइ पियो हुनखे सम्झाईंदो, मुंहिंजे उस्ताद वांगुरु तव्हां वटि बि आई। मुझे आका मदीने वाले साईं फरमायो आहे, सुनन इब्न माजा में ऐं बैहक़ी शरीफ में हदीस आहे, हज़रत अबू दरदा रज़ियल्लाहु तआला अन्हु को रिवायत करे, औसानी खलीली मुझे महबूब मूंखे वसीयत कई, मुझे हबीब मूंखे वसीयत कई, मदीने वाले साईं मूंखे वसीयत कई।
हाणे इहा वसीयत रुॻे अबू दरदा खे न हुई पर तव्हां कोटड़ी वारनि खे हुई इहा मुहम्मदी वसीयत ॿुधंदव सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने वाले साईं जी वसीयत ॿुधंदे जाने हां मुझे आका वसीयत की अल्लाह तुशरिक बिल्लाहि शैया व इन कुत्तेत औ हुर्रित अल्लाह सां शिरक न कजा भली तोखे गभा गभा करे मारे जरा जरा तुझे बदन जा कने या तोखे बाह में साड़े छॾनि पर अल्लाह सां शिरक न कजे शिरक जहिड़ी ॿी का बि बुराई न आहे शिरक जहिड़ो ॿियो को गुनाह न आहे शिरक जहिड़ो ॿियो को ज़ुल्म न आहे सभिनी गुनाहनि खां वॾे में वॾो गुनाह अथव अल्लाह सां शिरक करणु अल्लाह सां शरीक करणु अल्लाह सां ॿिए कंहिंखे मिसाल हाणे नमाज़ पढ़ंदासीं अल्लाह खे सजदो कंदासीं कंहिं मुर्शिद खे सजदो करे कंहिं कब्र खे वञी सजदो करे कंहिं मूर्ति खे वञी सजदो करे जीअं हिंदू कंदा आहिनि इहो सजदो करणु अल्लाह जी ज़ात खां सवाइ ॿिए खे सजदो करणु चओ हराम चओ हराम इहो शिरक आहे अल्लाह सां जेको शिरक करे थो न मदीने वाले साईं फरमाए त इनखे कॾहिं बि माफ़ी न मिलंदी ऐं केॾी वॾी ॻाल्हि आहे साईं फरमाए त अबू दरदा तोखे वसीयत थो कयां मारे तोखे गभा गभा करे छॾनि पर शिरक न कजां बाह जे मच में तोखे साड़े छॾनि जहिड़े जाॻले जीअं खे बाह में उछलाइनि सड़न क़बूल कजांइ पर शिरक न कजांइ ऐं ॿियो वला तत्रुक सलातन मक्तूबतन मुतअम्मिदन फक़द फमन तरकहा मुतअम्मिदन फक़द बरिअत मिनहु ज़िम्मा फर्ज़ी नमाज कॾहिं न छॾिजां ए अबू दरदा तोखे वसीयत थो कयां त ॼाणी वाणी फर्ज़ी नमाज कॾहिं न छॾिजांइ छो त ॼाणी वाणी जे फर्ज़ी नमाज छॾी इहो अल्लाह जे ज़िम्मे मां निकिरी वियो जे कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो शुक्र आहे रब कलमो नसीब कयो जे बि इहो कलमो पढ़ियो आहे अल्लाह जे ज़िम्मे में अची वियो अल्लाह जे रहमत जे ज़िम्मे में अची वियो अल्लाह जे करम वारे ज़िम्मे में आहे इनखे अल्लाह ताला ज़रूर महिरबानी कंदो इनखे छोटकारो ज़रूर मिलंदो पर हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे जेका ज़िम्मो रब जो टोड़े छॾे उहो बदबख्त माण्हू अल्लाह जे ज़िम्मे खां निकिरी थो वञे हिकिड़ी नमाज़ बि जेको ॼाणी वाणी छॾे ॾिए नमाज पुट कंहिं बि सूरत में छॾणी न आहे सर्दी बहानो न आहे त सर्दी आहे सी आहे कीअं वुज़ू कीअं कयां राति जो बिस्तर कीअं छॾियां वरी जे शादी शुदा आहे त पोइ त वरी उथण बि ॾुखियो बाबा साईं फरमाईंदा त जंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो आहे न नमाज जो टाइम थींदो ॼण बिस्तरे ते कंडा सेल विछाइजी वेंदा उनखे बिस्तर ते आराम न ईंदो जो अल्लाह जे दर में हाज़िर सच ॿुधाए जे कंडा बिस्तर ते हुजनि को माण्हू सुम्ही सघंदो वेही बि न सघंदो सुम्ही न सघंदो आराम न अची सघंदो पर फरमाईंदा त जंहिंजे दिलि में अल्लाह जो ख़ौफ़ आहे न पाण आई अस्सलातु खैरुम मिनन नौम नमाज निंड खां भली आहे छा अजब आहे हेॾी रात आहे 13-14 कलाकनि जी अञा निंड पूरी नथी थिए मां लिखी 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 सुतुसि 12:30 थिया सुतुसि ऐं आंख लॻी त वरी अखि खुली वई 3:30 थिया वरी वेठुसि लिखण किताब में हिन में फजर पढ़ी पोइ सुतुसि हेॾी वॾी रात आहे निंड बि पूरी थी वई ऐं कम बि थी वियो
पुट जेकॾहिं तव्हां यको सुता पिया हूंदो त इहो त वक़्तु बर्बाद थी वियो न, कंहिं कम में ई न आयो न। निंड जी जेका ज़रूरत आहे, पंहिंजो हे छोकिरो आहे न, हिनखे निंड खपे 7 कलाक, ऐं हे जेको आहे पंहिंजो पुराणो पर नमूनो पईंदो अचे, उमिरि घणी अथई जी? 41। जल्दी अच्छा थी आहे 41 वारे खे 6 कलाक निंड ज़रूरी आहे। तुंहिंजी उमिरि घणी आहे? हे 50 खणंदा थधा साह, हिनखे 7-8 कलाक खपनि निंड लाइ। सम्झो था न? उहा निंड जेका 6 कलाक 7 कलाक उमिरि जे हिसाब सां उहा निंड नसीब थी वई, बस गंज थी वियो। बाक़ी निंड गिफ़लत आहे। हाणे हिकिड़ो माण्हू रोज़ानो 10 कलाक थो सुम्हे, राति जो जुदा सुम्हे, वरी ॾींहं जो जुदा सुम्हे। मुंहिंजो ध्यानु आहे थोरो। हाणे हिकिड़ो माण्हू 10 कलाक थो सुम्हे, को 11 कलाक थो सुम्हे थो, त 24 कलाकनि जी 3/2 थी वई। 1 टाटा 2 टा 16 3 टा 24, माना इहा 3/2 थी। 24 कलाक राति ॾींहं जी 3/2 निंड कई। हाणे इन माण्हू जी जेकॾहिं कुल टोटल उमिरि 30 साल आहे त इन जा 10 साल उमिरि वई निंड में। पूरा 10 साल 8 कलाक रुपए सुम्हे, 10 साल विया हलिया निंड में। वरी खाइण में घणा कलाक था लॻनि, वरी कढण में घणा कलाक था लॻनि। इहो हिसाब लॻायो न त किथे ॻाल्हि थी वञी पहुचे। असांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, तव्हां अलाह जे लाइ केतिरो टाइम कढियो आहे। हाणे जुमे ते अचनि था त घड़ी वेठा ॾिसंदा त यार दिलि पर साईं अॼु त डिघी निकिरी वेठी, इहा घड़ी ॾुखी थी लॻे। मस्जिद में ईंदो न, अरे मुला काॾे वियो आहे, मुला देरि कई आहे, 5 मिंट मथे थी, 5 मिंट मथे थिया न, अलाह जे घर में वेठो हुई। हुस्न असां जेको मस्जिद में वेठो आहे न, 70,000 मलाइक उन जे मथां रहमत था वरसाइनि। हींअर तव्हां वेठा आहियो न, 70,000 मलाइक हिकिड़े जे लाइ दुआ वेठा था कयो। असां पंहिंजी ज़िंदगी कीअं था घारियूं गुज़ारियूं, कीअं था असां पंहिंजी ज़िंदगी खे बर्बाद कयूं। केॾी महिल गौर कयो न, सोचो न। हासिबू क़ब्ल अन तुहासिबू, अलाह तव्हांखां हिसाब कंदो, ज़रूरु कंदो, पर उन खां अॻु में तव्हां पंहिंजो पाण बि त हिसाब करे ॾिसो। केॾी महिल पेन पनो खणी या इहो कंप्यूटर कैलकुलेटर ते मोबाइल ते वेही हिसाब कर त तुंहिंजा केतिरा कलाक खाधे में, केतिरा पीते में, केतिरा निंड में, केतिरा अलाह जे लाइ निमाज़ में घणा वक़्तु, पोइ जीअं घणो वक़्तु अलाह खे ॾिनी, पंहिंजे ख़ालिक पंहिंजे मालिक खे केतिरो वक़्तु ॾिनी। अल्लाह अल्लाह। तव्हां ॻाल्हि सम्झी मुंहिंजी आई जी? मदीने वारे साईं फरमाया त निमाज़ न छॾ। ए अबू दरदा, मां मोहम्मद करीम तुखे वसीयत थो कयां त निमाज़ न छॾजांइ। जे निमाज़ छॾे ॾिनी वो अल्लाह जे ज़िम्मे खां निकिरी वियो। अल्लाह। ऐं वला तशरबुल खम्र फइन्नहा मिफ्ताह कुल्ल शर। नशे खां बचजांइ, छो त नशो सभिनी बुराइयुनि जी कुंजी आहे। नशो सभिनी गुनाहनि जी कुंजी आहे। मदीने वारे साईं इहा पंहिंजे असाबी खे वसीयत कई, पर इहा सॼी उम्मत जे लाइ नसीहत आहे। अल्लाह करीम जल शानो सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब करीम उन रस्ते ते हलाए जंहिंमें अल्लाह राज़ी, जंहिंमें मदीने वारो साईं राज़ी थिए। बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम
نفعني وإياكم بما فيه من الآيات والذكر الحكيم. أقول قولي هذا واستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم.